अरे छो रस्तो रोकियो अथई जोड़े आई केर बोणी तो खान चवंदा आहिनि मूंखे। अरे बोड़ी तो ईअं लड्डू रस्तो छॾ ईअं कीअं रस्तो छॾींदुसि? ॿुधायो त लीमे खे किथे गुम कयो अथव? बोणी जो लीमो परे थीड़े सुबह साण दिमाग खराब न कर कयूं ही नहीं ते पूरो धमकी माना त बोणी जे खान खे धमकी? हाँ उन बोणी जे खान खे धमकी जंहिंजे पोयां पूरे मुल्क जी पुलिस परेशान आहे। पुलिस तुंहिंजे लाइ हूंदी पर असां परेशान कोन थींदासीं। बोणी जे खान सां बदतमीज़ी हाणे तव्हां मरी वेंदव रे मरी वेंदव। तोखे खपे छा असांजो रस्तो छो रोकियो अथई? मूंखे मुंहिंजो भाणेजो घुर्जे लीमो उर्फ लीमो खान। अरे मूं ॿुधो आहे त हिन इलाइक़े जा गुंडा तव्हां आहियो ऐं माण्हू गुम करण में वरी माहिर आहियो। जल्दी ॿुधायो न त बोणी डो पंहिंजी कार्रवाई कंदो। पहिरीं ॻाल्हि ॿुध न असां हिन माण्हू खे ॾिठो आहे न असांखे ख़बर आहे। ॿी ॻाल्हि ज़िंदगी प्यारी त इज़त सां हलियो वञ। अरे हरू भरू चवांव थो त बोणी जे खान खे बगावत करण ते मजबूर न कयो रे। मतलब त तव्हां छेड़े खां सवा न मुड़ंदव। अचो अॼु तव्हांखे असांखे ॿिया न पहिरीं था। मूंखे इहा टोपी प्यारी आहे 500 मां हाणे भरिया हुआ टोपीअ जा। अॼु छेड़ो आहे त छेड़ो आहे। ॾिसां त सही अॻे ई मूंखे मुंहिंजे भाणेजे कयो आहे परेशान तो वरी तव्हां परेशान का। अचो हाणे मूंखे मारियो अचो आई लिया बारे आई लिया बारे। चरियो हाल छा छॾीस हिनखे धूड़ करे बूथ में हणूं। कीडो बेस तो कयो मान। पर पोइ बि मुंहिंजो भाणेजो त मूंखे कोन मिलियो। इन भागे मां त मां असली फाथो आहियां। यार ईद जो ॾींहुं आया मूंखे कपिड़ा नवां पातल आहिनि। वाह वाह इस्त्री बि थियल आहिनि। वाह हेॾे ॾिस वरी पोंडरो अलाए केरु ॾेई वियो आहे मूंखे। मां असांजा ज़कात जो महीनो आहे अलाए छा चइबो त ज़कात मूंखे मिली आहे जाम। हिते त जाड़ो काॾो मां पोंडरो में बबूत लॻो पियो आहे।